ज़िले इलेक्शन कमिश्नर थरपारकर सलीम दीन दल असिस्टेंट कमिश्नर अदील अहमद सोहो सां गॾु तालके ॾाहिरी जे NA 214 ऐं PS 52 जो दौरो करे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां जारी कयल हुक्मनि मूजिबि आम चूंडुनि जे इंतज़ामनि जे सिलसिले में अॼु थरपारकर जो दौरो कयो ऐं मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशनुनि जो मुआइनो कयो। जॾहिं त इन दौरे ऐं इंस्पेक्शन जो मक़सदु जल्द थियण वारी आम चूंडुनि जे सिलसिले में पोलिंग स्टेशनुनि ते वोटरनि लाइ दस्तियाब सहूलतुनि जो जाइज़ो वठणु हो। इन मौक़े ते इलेक्शन कमिश्नर थरपारकर सलीम दीन दल पोलिंग स्टेशनुनि ते मौजूदु सहूलतुनि जे मुआइने खे साराहींदे इत्मिनान जो इज़हार कयो ऐं चयो त थरपारकर जी ज़िले इंतज़ामिया थरपारकर हिन क़ौमी फ़र्ज़ में ज़िले इलेक्शन कमीशन सां भरपूर सहकार करे रही आहे ऐं असां उमीद था करियूं त आम चूंडुनि में पोलिंग दौरान अवाम खे कंहिं बि क़िस्म जी परेशानी खे मुंहुं ॾियणो न पवंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।